सदर आसिफ अली ज़रदारी जस्टिस ज़िया आफ़रीदी चीफ जस्टिस तौर मुक़र्री की मंजूरी ॾेई छॾी। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत सदर आसिफ अली ज़रदारी की मंजूरी बाद नए चीफ जस्टिस की मुक़र्री जो नोटिफिकेशन जारी कयो। कानून ऐं इंसाफ़ वारी वज़ारत जो चवणु आहे त जस्टिस ज़िया आफ़रीदी 26 अक्टूबर ते कसम खणंदो। जस्टिस ज़िया आफ़रीदी की मुक़र्री 26 अक्टूबर खां 3 वरनि जे लाइ कई वई आहे। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ चीसा ऐं नए मुक़रर थियल चीफ जस्टिस ज़िया आफ़रीदी विच में मुलाक़ात। ज़रियनि जो चवणु आहे त चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ चीसा जस्टिस ज़िया आफ़रीदी खे मुबारक ॾिनी। जस्टिस ज़िया आफ़रीदी जस्टिस मंसूर अली शाह जे चैम्बर में बि वियो। नए चीफ जस्टिस ज़िया आफ़रीदी खे चैम्बर स्टाफ ते बि मुबारक ॾिनी। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह सां वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल ऐं गवर्नर केपी फैसल करीम कुंडी की मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी मुल्क की मुआशी ऐं सियासी मामलनि बाबत ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त मुआशी अंग अखर मुल्की मैशियत की मज़बूती की निशानदी करे रहिया आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर जाम कमाल जो चवणु आहे त शयूं ॿाहिरि उमाण में इज़ाफ़ो करणो पवंदो त जीअं मैशियत तरक्की करे। गवर्नर केपी फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त मुल्क की तरक्की जे लाइ ज़रूरी आहे त सभु इख़्तिलाफ़ विसारे मुतहद थियनि। मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो की 13वीं वरसी मल्हाई पई वञे। पीपल्स पार्टी ज़िले लाड़काने पारां नए डेरे हाउस में क़ुरान ख़ानी इज्तिमाई दुआ। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बेगम नुसरत भुट्टो खे 13वीं वरसी ते भेटा पेश। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान में जमहूरियत जी बहाली में बेगम नुसरत भुट्टो की ख़िदमतुनि खे विसारे नथो सघिजे। बेगम नुसरत भुट्टो आमिर ख़िलाफ़ अवाम जे हक़नि ऐं जमहूरियत की बहाली जे लाइ ॾुखी जदोजहद कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त बेगम नुसरत भुट्टो जमहूरियत जे लाइ सभु कुझु क़ुर्बान करण की अलामत आहे। बेगम नुसरत भुट्टो जो किरदार समूरनि जमहूरियत पसंदनि जे लाइ हिकु मुस्तक़िल तहरीक जो ज़रियो आहे। पाकिस्तान एयरफोर्स पारां ॿियनि मुल्कनि सां अहम हवाई मश्क इंडस शील्ड 2024 जारी। तुर्किया, सऊदी ऐं मिस्री हवाई फ़ौज समेत ॿिया अहम मुल्क मश्क में शरीक। मश्क जो मक़सद हिस्सो वठंदड़ मुल्कनि विच में गॾियल सहकार खे वधाइणु आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर हवाई मश्क इंडस शील्ड 2024 जो मुशाहिदो कंदो। आर्मी चीफ खे मश्क जी वसी दायरे बाबति जामे ब्रीफिंग भी ॾिनी वेंदी। मलिर जे इलाइक़े शाह लतीफ़ में व्हाट्सएप ज़रिए मंशियात विकिरो कंदड़ 2 औरतुनि समेत 4 जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी मलिर काशिफ आफ्ताब अब्बासी जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि में ख़ालदा, बिल्किस, नसरी उर्फ परवेज़ ऐं शेरदिल शामिल आहिनि। जवाबदार तुर्बत खां कार ज़रिए मंशियात कराची खणी अची रहिया हुआ। जवाबदारनि वटां 1 करोड़ रुपयनि जी मालियत जी मंशियात हथ कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। मधेजी वेझो फोर्थ सिविल जज शिकारपुर जो लोडरा थाणे ते छापो। बेगुनाह बांदी बणायल 11 ॼणा आज़ाद। सिविल जज साजिद अब्बासी पारां एसएचओ खे सुभाणे रिकॉर्ड समेत अदालत में पेश थियण जो हुकुम। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि सबब औरत समेत 3 ॼणा फौत, 12 ज़ख़्मी। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन में कार सां हादसो। एमएनए राना अंसार जो पुट शाहज़ेब फौत, संदसि दोस्त ज़ख़्मी। टंडे मोहम्मद खान वेझो बेन ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबब नौजवान अजल जो शिकार। संदसि भाउ ज़ख़्मी थी पियो। गोसपुर भरिसां मुसाफ़िर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर, औरत हयाती विञाए वेठी। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां एमएनए राना अंसार जे पुट जे फौत थियण ते ॾुख जो इज़हार। फैज़गंज में अकरीवासी पुलिस एहलकार की बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवाननि जो चवणु आहे त 23 ॾींहं गुज़रण बावजूद शिकारपुर पुलिस मोहम्मद इस्माइल शेर खे बाज़ियाब नाहे कराए सघी। मधेजी में चाची ऐं भाइटे की बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ धुरियुनि पारां एहतजाजी रैली। अॻवाननि जो चवणु आहे त शिकारपुर पुलिस हफ़ीज़ुल्ला पंवर ऐं संदसि भाइटे अली गुल खे बाज़ियाब कराइण में को भी तहरुक न वरितो। धाड़ियलनि वारसनि खां 60 लख रुपया भुंग तलब कियो आहे। न ॾियण ते मुग़विन खे मारण जी धमकी ॾिनी आहे।
ऐं पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में टीं ऐं फ़ैसिलाती टेस्ट सुभाणे खां रावलपिंडी में शुरू थींदी। मैच लाइ ॿिन्हिनि टीमुनि पिंडी स्टेडियम में भरपूर प्रैक्टिस कई।